जामशोर जा साफ़ी भाउरो अस्सलाम वालेकुम जी एसन असां सिंध पार्टी जी जनरल काउंसिल नई बॉडी चूंडी जंहिंमें असांजी नई बॉडी चूंडी आहे जंहिंमें सदर आऊं ऐं ॿिया सीनियर नायब सदर रोशन बोरडो, जगदीश आहूजा नायब सदर, अमीर आज़ाद पंवर ऐं मीडिया जो असांजो इंफॉर्मेशन सेक्रेटरी ख्वाजा नवीद जेको कराची में रहंदो आहे ऐं फाइनेंस सेक्रेटरी हिते मौजूदु आहिनि। ऐं हीअ मीटिंग अॼु पहिरीं बॉडी जी मीटिंग उन में असांजे पार्टी चेयरमैन सैयद जलाल महमूद शाह बि शिरकत कई, जिन मुख़्तलिफ़ सियासी ऐं तंज़ीमी सूरत हाल ते गौर वीचार कयो वियो, जंहिंमें हेठियां फ़ैसिला जाइज़ो वरितो वियो ऐं फ़ैसिला कया विया। जंहिंमें त इजलास में सिंध जे मुस्तक़िल रहंदड़ आबादियुनि सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ जे विच में हिकु दफ़ो ॿीहर लिसानी फ़साद करण जी कोशिशि कंदड़ पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं MQM पाकिस्तान खे ज़िम्मेवार करार ॾिनो वियो। इजलास में बलदियाती निज़ाम सिंध जे शहरी आबादीअ खे नज़र में रखंदे इख़्तियार हेठि मुंतक़िल करणु घुरिजनि। ख़ासि तौर ते कराचीअ में DMCs खे बहाल करे सिवरेज, वाटर सप्लाई ऐं सफ़ाई सुथराई जा मुकमल इख़्तियार बलदियाती इदारनि खे ॾियणु घुरिजनि। सियासी मुफ़ादनि खां बालातर थी अवामी भलाईअ वारो बलदियाती निज़ाम जोड़णु घुरिजे। MQM पाकिस्तान ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी बलदियाती इदारनि जा इख़्तियार अवामी भलाई बजाए करप्शन ऐं पंहिंजा नवाज़ी जे बुनियाद ते कानून ठाहे लिसानी तज़ाद वधाइणु घुरनि था, जेको सिंध जे मुस्तक़िल आबादियुनि जे मफ़ाद में न आहे। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त फेबरवरी महीने में सिंधी ऐं उर्दू ॻाल्हाईंदड़ दानिश्वरनि ऐं सान्यावंदनि जी कॉन्फ्रेंस कराचीअ में सॾाई वेंदी, जंहिंमें लिसानी फ़सादनि खे ख़तमु करण जी कोशिशि कई वेंदी। सिंध जे मुस्तक़िल आबादियुनि में मोहबत ऐं यकजहती पैदा करण लाइ सिंध यूनाइटेड पार्टी 27 फेबरवरी 2022 ते मोहबत ऐं यकजहती मार्च कयो वेंदो, जंहिंमें उर्दू ऐं सिंधी ॻाल्हाईंदड़ कारोबारी शख़्सियतुनि घण घुरनि ऐं दानिश्वरनि अदीबनि ऐं वकीलनि खे शिरकत करण जी दावत ॾिनी वेंदी ऐं इहो मार्च हैदराबाद में कयो वेंदो। इजलास में फ़ैसिलो कयो वियो त 21 फेबरवरी जेको दुनिया में यूनाइटेड नेशंस तरफ़ां ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं आहे, उन ॾींहं ते सॼी सिंध में सिंधी ॿोली क़ौमी ॿोली तौरु ते ॾींहुं मल्हायो वेंदो, जंहिंमें सिंधी अदबी संगत, सिंधोस सियासी जमायतुनि ऐं समाजी तंज़ीमुनि खे शरीक थियण जी दावत ॾिनी वेंदी। छो त इजलास में ईंदड़ बलदियाती इलेक्शन्स में, बलदियाती ऐं जनरल इलेक्शन्स में ॿियनि सियासी जमायतुनि सिंध दोस्त सियासी पार्टियुनि सां राब्ता करे मज़बूत इलेक्शनी इतिहाद जोड़ण जी कोशिशि कई वेंदी। इहे जे मल्हाइण जी जेका ख़ुसूसियत आहे क़ौमी ॿोलियुनि जे मल्हाइण जी, त माज़ी क़रीब में ख़ुसूसन हूअं त पाकिस्तान में शुरू खां वठी सिंधी ॿोलीअ खे पोइते करण जी अणमहसूस तरीक़े सां कोशिशि थी रही आहे। हिकु सरकारी इदारनि मां जेका अंग्रेज़नि जे वक़्त में बि मुरविज ॿोली हुई, उनखे ख़तमु कयो पियो वञे। ॿ पैरेलल ख़ानगी इदारा ठाहिया पिया वञनि क्वालिटी एजुकेशन जे नाले में, जंहिंमें सिंधी ॿोलीअ खे पोइते कयो पियो वञे। सिंध असेंबली जे इजलास जेको शुरूआती तरह सां निजो सिंधीअ में हलंदड़ हो, पोइ सिंधी अंग्रेज़ी में हलंदो हो, पोइ सिंधी अंग्रेज़ी उर्दू में बि हलंदो हो, हाणे उनखे तक़रीबन सिंधी ॿोली उन में नापैद थींदी पई वञे ऐं उते बि ॻाल्हाइण खे डिस्करेज कयो थो वञे। जॾहिं असांजे इदारनि में बि क़ौमी ॿोली न थींदी, असांजे तालीमी निज़ाम में ऐं असांजे सरकारी ऑफिस जे निज़ाम में न थींदी, इन सूरत हाल खे ॾिसंदे क़ौमी जज़्बो पैदा करण लाइ असीं हिन क़ौमी हिन ॾींहं ते दुनिया जे क़ौमी ॿोलियुनि जे ॾींहं वारे 21 फेबरवरी खे सॼी सिंध में भरपूर ताक़तवर नमूने सां मल्हाइण जो फ़ैसिलो कयो। मौजूदा जेके हुकूमत जेको बलदियाती निज़ाम जो कानून पास कयो आहे, उन में थोरे इख़्तिलाफ़ इन करे त कराचीअ में सिर्फ़ु मेट्रोपॉलिटन कॉर्पोरेशन ऐं टाउन्स कया विया आहिनि, जॾहिं त तव्हां हिते बि ॾिसंदो, जिते बि तव्हां सॼी सिंध में आहे उते डिस्ट्रिक्ट जो वजूद बरक़रार रखियो वियो आहे। उन करे
उते डिस्ट्रिक्ट म्यूनिसिपल कॉर्पोरेशन कमिटीज़ हुजणु लाज़िम आहिनि। उन करे असीं DMCs खां सवाइ मौजूदा बलदियाती निज़ाम जेको सिर्फ़ु म्यूनिसिपल सहूलियतुनि लाइ हुजणु घुरिजे उनजी असीं हिमायत था कयूं। ॾिसो, सिंध एक्शन कमेटी बरक़रार आहे। सिंध एक्शन कमेटी जॾहिं बि सिंध ते का अहिड़ी का मुसीबत ईंदी आहे त गॾिजी वेहंदा आहियूं ऐं उन जे लाइ गॾियल राय अमल करे ऐं उनखे उन लाइ भरपूर एहतिजाज कंदा आहियूं ऐं घणो असांखे उन में कामयाबियूं मिलियूं आहिनि। उन करे उहा बरक़रार आहे। उहा अॼु ताईं त साईं जलाल महमूद शाह जी सरबराहीअ में उहा एक्शन कमेटी सिंध पार्टी जे में उहा बरक़रार रहे ऐं अॻिते बि ज़रूरत पवंदी त उनखे इस्तेमालु कंदासूं। पर हींअर बि असीं जेको असांजो एक्शन इतिहाद बि आहे, असांजी पहिरीं इब्तिदा राब्तनि जी मुहिम सिंध एक्शन कमेटी जे जेके जमायतूं आहिनि उन्हनि सां थींदियूं ऐं पोइ वरी मुल्की सतह जूं ॿियूं जेके जमायतूं आहिनि उन्हनि सभिनी सां ॻाल्हियूं थींदियूं। उन करे उनजो वजूदु आहे ऐं अञा ताईं उनजी सरबराही अॼु ताईं सिंध पार्टी वटि। आउं थो चवां त इहो वॾे वज़ीर जो ग़लति बयानु आहे। पंहिंजे जेको इख़्तियार आहिनि उन्हनि खे ॿिए जे कच्छ में उछलाइण जे बराबरि आहे। 2015 में चूंड थी, 2019 में कराइणु घुरिजे आहे। 2 साल डिले करण जो ॾोही सिंध गवर्नमेंट आहे। हींअर बि कोर्ट जो हुकुम जी ज़रूरत कहिड़ी आहे? हिकिड़ा इंज़ाम चओ पोइ ठीकु आहे, पोइ सिंध हुकूमत पंहिंजा डिपार्टमेंट्स बि ॾेई छॾे कोर्ट खे, कोर्ट हुकुम करे त पोइ लोकल बॉडीज़ हलायूं, कोर्ट हुकूमत करे इरिगेशन हलायूं। इहो ग़लति आहे। 2 साल डिले करण में जो ॾोह बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकुमराननि ते आहे। कोर्ट जे पुछण ऐं बहाना करे 24 स्टेटमेंट पढ़ी चीफ मिनिस्टर जी, हुनजो बयानु इहो आयो त असीं ॿियनि सां ॻाल्हियूं करियूं था, उन करे थोरो डिले कंदासीं। छो डिले कंदासीं? वक़्तु सिर बलदियाती चूंडुनि जो ऐलान कनि ऐं जल्द उनजो इनकाद कनि। इन जो पोइते करण जो सबबु जेको आहे सो सम्झूं पिया त हिन जी बदनीयती आहे त इनखे निज़ाम खे हेठि ताईं न लाहियूं। ॾिसो, जेके अपोज़िशन जो महाज़ ठहे पियो, जेकॾहिं उन में असांजे नुक़्तनि खे अहमियत ॾिनी वई ऐं सिंध जे खे इंतिज़ामी तौर ते विराइण या सिंध गवर्नमेंट्स और डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट्स ठाहिण जो तसवुरु न आंदो वेंदो त उन्हनि सां गॾिजी बि असीं ॻाल्हियूं करे उहा महाज़ारे करे सघूं था। जेकॾहिं काई मौजूदा हुकूमत जेकॾहिं का रिथूं घुरियूं त उनखे बि ॾींदासीं। ही जेको टंडियाला जो वाक़ियो हो, इहो हिकिड़ो इलाक़ाई झगड़ो हो जेको किन प्लॉटनि या किन ज़मीनुनि या उन्हनि ते